दोस्तों एक स्कूल जा 30 ॿार हुआ जिनजो टीचर उन्हनि खे जॾहिं वॾा थी विया ऐं नौकरियुनि ते लॻी विया, शादियूं थी वियूं उन्हनि जूं, त उन्हनि हर साल मिलंदा हुआ ऐं पंहिंजे टीचर सां बि मिलंदा हुआ जेको क्लास टीचर हुयो उन्हनि जो। त हिकु दफ़े जॾहिं मिलिया हू पाण में, जनवरीअ जो महीनो हुयो, छो जो साल जे पहिरें महीने में ई उहो मिलंदा हर साल, त पाण में रांदि बि कंदा हुआ, कुझु गेम्स खेॾींदा हुआ, पिकनिक मल्हाईंदा हुआ, इंजॉय कंदा हुआ। त हिन साल में छा थियो त जेको उन्हनि जो लेक्चरर हुयो, जेको उन्हनि जो टीचर हुयो, उन्हनि चयो इन खां पहिरीं असां पहिरीं मौज मस्ती या गेम शुरू कयूं, कुझु कयूं रांदि वांदि। मां सिर्फ़ु हिकु तव्हां खां सुवालु पुछंदुसि सभिनी खां। त सभिनी 30 चयो हा साईं पुछो भली। 30 माना 60 थी विया, छो जो पंहिंजे पंहिंजे पार्टनर सां, पंहिंजे ज़ाल सां, ये छोकिरी हुई त पंहिंजे मुड़ुस सां आई ऐं मर्द हुयो त ज़ाल सां आयो। त 60 ॼणा वेठा हुन सुवालु पुछो, चई हिकु छोकिरी काई बि मुंहिंजे अॻियां अचे साम्हूं, त हिकिड़ी छोकिरीअ खे सॾु कयईं, चई मां तोखे हिकिड़ो सुवालु थो ॾियां, सभिनी जे लाइ आहे इहो सुवालु, त इहो ॿुधायो त तव्हां 25 माण्हुनि जी लिस्ट ठाहियो जेके तव्हांखे सभिनी खां वधीक प्यारा आहिनि। त हुन छोकिरीअ छा कयो, 25 जी लिस्ट ठाही, जंहिंमें माउ पीउ जो, भाउ भेनरुनि जो नालो, हस्बैंड जो, पंहिंजे पुट जो नालो, पाड़े वारनि जेके सुठनि जिन सां रिलेशन हुयुसि, दोस्तनि जो नालो सभिनी जो लिखी करे 25 नाला जेके सभिनी खां प्रिय हुयसि उन्हनि जा लिखियईं। त हुन टीचर चयो त हाणे इन मां 5 नाला कटे छॾ, भई जेके तोखे घटि प्यारा आहिनि हिननि 25 मां ई। त हुन कुझु पाड़े वारनि जा 4-5 नाला कटे छॾिया। वरी चई हिन मां 5 नाला तूं ॿिया कट जेके हिन अञा घटि तोखे पसंदि आहिनि, 15 नाला रख। त हुन 5 ॿिया नाला कटिया, कुझु 1-2 दोस्तनि जो, 1 पाड़े वारे जो, या जेके बि हुअसि। उन खां पोइ हुन चयासीं भई 10 नाला ॿिया कढ। त हुन 10 नाला ॿिया, हाणे ॾाढो ॾुखियो त थी वियो, पर छा करे, रिश्तेदारनि जा, इन्हनि जा, उन्हनि जा जेके बि हुआ, जेके पंहिंजा प्रिय हुयसि, उन्हनि जा नाला रखी करे बाक़ी रहिजी विया 5। 5 मां हिकु नालो चयासीं ॿियो बि कट। त वरी पोइ हुन ॿियो बि नालो कटियो। हाणे 4 रहिजी विया। 4 में उन्हनि जा रहिजी वियो माउ पीउ ऐं हुनजो मुड़ुसु, हस्बैंड ऐं हुनजो पुटु। त हुन लेक्चरर यानी टीचर हुन चयो त 2 नाला हाणे ॿिया कट। त ॾाढो चिंता में अची वई, हाणे छा कयां, हिकु पासे माउ पीउ आहे, हिकु पासे मुड़ुसु आहे ऐं मुंहिंजो पुटु आहे, कंहिंजा 2 नाला कटियां, वधीक प्रिय केरु। ॾाढे ॾुखे मन सां हुन पंहिंजे माउ पीउ जो नालो कटे छॾियो। हाणे रहिजी वियुसि हुनजो मुड़ुसु ऐं पुटु। चयासीं हाणे हिन मां हिकु नालो ॿियो कट, हिन में जेको सभिनी खां प्रिय अथई उहो रख। त अखियुनि में ॻोढ़ा अची वियसि, रोअण लॻी, रोईंदे 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 हुन पुट जो नालो कटियो। त इहो सॼो ॾिठो, सिर्फ़ु मुड़ुस जो नालो रहिजी वियो। सभु माण्हू ॾिसनि पिया, इहे 60 ॼणा ॾिसनि पिया, रियलाइज़ त सभु कनि पिया, उन्हनि खे बि इहो ख़बर हुई त भई करे त हीअ ठीकु थी। त हुन पुछियोसि भई छो तो पंहिंजे मुड़ुस जो नालो छो रखियो, तो पंहिंजे माउ पीउ जंहिं तोखे जनमु ॾिनो, जिन तोखे पालियो, हेॾो वॾो कयो, हिन हैसियत ते तोखे पहुचायो, तो उन्हनि जो नालो छो कटियो। चई मां इन करे कटियो छाकाणि त उहो ॿुढा थी विया आहिनि, भई मां न बि कटियां त अॼु न त सुभाणे उहो मुंहिंजो साथ छॾे करे हूअं ई हली वेंदा, त मुंहिंजो मुड़ुसु ऐं मुंहिंजो पुटु रहंदा, त इन करे उन्हनि जो नालो कटियो, ॾाढो ॾुखे मन सां कटियो। त चई पोइ हल ठीकु आहे, 2 में तो पुट जो नालो ऐं मुड़ुस जे नाले मां पुट जो नालो छो कटियो, पुटु त जवान पुट जो तो नालो कटे छॾियो। चई मां पुट जो नालो इन करे कटियो छो जो वॾो थी वेंदो त उनजी शादी थींदी, पोइ अलाए मूंसां गॾु रहे अलाए न रहे, साथ ॾे न ॾे मूंखे ख़बर न आहे, पर मुंहिंजो पति आहे जेको मुंहिंजे जीवन साथी रहंदो हमेशह, मुंहिंजे दुख में सुख में मुंहिंजो अधु अंग आहे। चाहे मूंखे दुख हूंदो या सुख हूंदो, पार्टनर्स ई हूंदा आहिनि, चाहे ज़ाल या मुड़ुसु, हिक ॿिए खे आख़िर ताईं इहो साथ ॾींदा आहिनि। त हिन ॻाल्हि ते सभिनी ताड़ियूं वॼायूं ऐं सभिनी रियलाइज़ कयो त बिल्कुलु सचु लिखियो अथई। त इन करे दोस्तो, चवण जो मतिलबु इहो आहे त पार्टनर ई जेको आहे सॼी ज़िंदगी तव्हां सां साथ निभाईंदो आहे। इहा ज़िंदगी जी सचाई आहे, कोई मञे या न मञे।